अजने ओताकुन में तालब तमारीन आदेसी उथी वया मड़ियूं मुंह मारीन जेके जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। दोस्तों ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ संजर ख़ान जूणेजो में, जिते फ़ैसलनि जे अमीन सॾियो वेंदड़ मरहूम शाहनवाज़ जूणेजो जे मोभी फ़र्ज़ंद MNA रोशनदीन जूणेजो साहब जे अणमुदाए ते विछोड़े ते सॼो जेको आहे सो माहौल सोगवार आहे। संदसि तॾे ते संदसि पोयर साईं अलाउद्दीन जूणेजो साहब, संदसि भाउ मोहम्मद ख़ान जूणेजो साहब, संदसि भाउ शाहजहान जूणेजो साहब फातिहा वठी रहिया आहिनि। उन मौक़े ते सॼो माहौल सोगवार आहे। रब्बा खां दुआ घुरियूं त खेसि जवारे रहमत अता फ़रमाए। जॾहिं मींहुं वसंदा ऐं वसंदा वीराना, कंदे यादि आजिज़ हुजण खे ज़माना, असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था, असीं पंहिंजो वारो वॼाए वञूं था। जी हा दोस्तो, इन ते ई दर्द जी नगरी मां असां तव्हां सां मोकिलायूं था ऐं रब्बा खां इहो ई दुआ घुरंदासीं त रब्बा तूं साईं रोशनदीन जूणेजो साहब खे जन्नत अल फिरदौस में आला मुक़ाम अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन।